पंहिंजे रब खे सुञाणे थो। मन अरफ़ नफ़्सहू फ़क़द अरफ़ रब्बहू। जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो ॼण त पंहिंजे रब खे सुञातई। इंसान बणजण हिकु आला शइ आहे। इंसान खे सुञाणणु आला दर्जो आहे हिकिड़ो। ऐं अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में इबादत जो मसदाक जेको आहे इंसान खे बणायो आहे। फरमाया अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी। इते भी अल्लाह ताला इंसाननि खे खिताब करे फरमाए थो, इंसानो या अय्युहन्नास, ऐ इंसानो उअ्बुदू रब्बकुम, पंहिंजे रब जी इबादत कयो। इबादत जे लाइक़ अल्लाह ताला, इबादत जे लाइक़ रब तबारक व तआला छाजे लाइ थो बणिजे? उअ्बुदू रब्बकुम, पंहिंजे रब जी इबादत कयो। हाणे इहो रब छाजे लाइ इबादत जे लाइक़ थो बणिजे? क़ुरान करीम वज़ाहत थो फरमाए, अल्लज़ी ख़लक़कुम। अल्लाह ताला जी इबादत इन करे कई थी वञे जो हू तव्हांजो ख़ालिक़ आहे, पैदा कंदड़ आहे। दुनिया जे अंदरि जेके भी तस्वीरूं आहिनि, दुनिया जे अंदरि को भित ते तस्वीर ठाहे करे मुसविर बणिजी वियो आहे, केकॾहिं को वणनि जा बूटा ठाहे करे मुसविर बणिजी वियो आहे। पथरनि ते तस्वीर ठाहिण बि आसान आहे, उनखे बि मुसविर चइबो आहे। काठीअ ते तस्वीर ठाहे करे, काठीअ ते जेको आहे चिट साली करे, उनखे बि मुसविर चइबो आहे। पर वाह मुंहिंजा रब्बे करीम, तुंहिंजी कारीगरी ऐं तुंहिंजी मुसविरी सारी दुनिया मुहताज आहे इन क़िस्म में जो इंसान खे अल्लाह ताला पाणीअ मां मुसविर बणायो। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। वाक़ई तस्वीर ठाहिण वारो पत्थर ते भी ठाहे थो, तस्वीर ठाहिण वारो काठी ते भी तस्वीर ठाहे थो, मिट्टी ते भी तस्वीर ठाहे थो। पर क़ुरान करीम जे चवण तां मां क़ुर्बान वञा जो फरमाई, हुवल्लज़ी युसव्विरुकुम, हे उहो मुसविर आहे जो तव्हांजी तस्वीर पाणीअ ते ठाहे थो। पर ठाहे कहिड़े हंधि थो? फिल अरहाम कैफ़ यशा, माउ जे रहम जे अंदरि तस्वीर ठाहे थो। पर जीअं वणेसि तीअं तस्वीर ठाहे थो। दुनिया जा मुसविर अॻियों मिसाल रखंदा, कंहिंजी तस्वीर ठाहियूं पोइ उहा शइ साम्हूं रखंदा त हिन जी असांखे तस्वीर ठाहिणी आहे, उहा ई तस्वीर चिटींदा। मगर वाह रब्बे करीम जो तस्वीर ठाहिण वारो रब बिना मिसाल जे तस्वीर ठाहे थो। कोई अॻियों तस्वीर न आहे, कोई मिसाल न आहे। इंसान मौजूद भी न हो, इते तव्हां सोचो। हाणे इंसान मौजूद भी न हो, इंसान जी अख भी मौजूद न हुई,
त इहा अख कीअं थींदी आहे इंसान जा ॾंद बि मौजूदु न हुआ त इहे ॾंद थींदा कीअं हिन छामूं ठहंदा आहिनि कीअं ठहंदा इन जा केतिरो जेको आहे हिन जो वज़न हुजे ऐं केतिरी ड्रेग ऐं माप हुजे इहा बि का ख़बर दुनिया में न आहे छो त ॾंद ई मौजूदु न आहे पर वाह मुंहिंजा रब चिट साली अहिड़ी कई सारी दुनिया दंग रहिजी वई त जेकॾहिं 30 साली करण वारो आहे त उनजो ई नालो अल्लाह आहे रब करीम उहो आहे तॾहिं अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान करीम जे अंदर फरमाए थो इहा 30 साली में इन मुसवरी में मां तव्हांखे वॾो कयो आहे उन खां बाद फरमाई फ़इन हस्बक अल्लाह कंहिं बि टाइम ते कंहिं बि वक़्त ते तकलीफ़ हुजई ज़रूरत पवई पोइ क़ुरान थो फरमाए 10 सिपारो सूरह अनफाल में अल्लाह फरमायो त मां तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां लफ़्ज़ ॿुधी छॾियो गौर कयो लफ़्ज़नि ते फ़इन हस्बक अल्लाह तोखे अल्लाह काफ़ी आहे इहो त तो असांखे ख़िताब थियो तो असांजे नबी खे कहिड़ो ख़िताब आहे भला उहो बि काफ़ी आहे छा गार जे अंदर हिजरत जे अंदर एॾियूं तकलीफ़ अची वयूं जो सोणो नबी परेशान हाल आहे त हाणे कीअं थींदो अल्लाह ताला तो फरमाए फ़कुल हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम मुंहिंजा सोना नबी तूं ऐलान करे दुनिया वारनि खे ॿुधाए त रब मूंखे हे रस्तो ॿुधायो आहे रब मूंखे हे तरीक़ो ॿुधायो आहे फ़कुल हस्बी अल्लाह तूं उम्मत खे ॿुधाए त तव्हांजे लाइ अल्लाह काफ़ी आहे अलैहि तवक्कलतु ऐं तव्हां उन ते ई तवक्कल रखो कहिड़े ते तवक्कल रखूं ला इलाहा इल्लाहु उनजो नालो अली न आहे उनजो नालो नबी न आहे तवक्कल कंहिं ते रखिजे उनजो नालो अली न आहे उनजो नालो वली न आहे उनजो नालो नबी न आहे साईं के छा नालो अथसि तवक्कलतु अलैहि ला इलाहा इल्लाहु वो अकेलो आहे उन सां कोई भाईवार शरीक न आहे से अञा वज़ाहत कर उनजी सिफ़त छा आहे उनजी तारीफ़ छा आहे अची वहुव रब्बुल अर्शिल अज़ीम इहो ई रब अथव इहो ई अल्लाह अथव जेको अर्शनि जो मालिक आहे ज़मीन जो मालिक भी उहो आहे अर्शनि जो मालिक भी उहो आहे काइनात जो मालिक भी उहो आहे ज़र्रे ज़र्रे जो मालिक उहो आहे हाणे जॾहिं एॾे दुनिया जो मालिक आहे असां हिकिड़े कमज़ोर खे वेठा सॾियूं इंसान कमज़ोर आहे वकानल इंसानु ज़ईफ़ा अल्लाह तो फरमाए त मां पैदा ई हिनखे कमज़ोर कयो आहे वरी तो कुरान में फरमाए ज़अफ़त तालिब वल मतलूब तलबीदड़ भी कमज़ोर आहे तलब करण वारो भी कमज़ोर
सॾींदड़ भी कमज़ोर आ, सॾण वारे के जेको सॾे थो उहो भी कमज़ोर। से वो ताकतवर केरा जी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क। हाँ, बरकत वारी उहा ज़ात अल्लाह जी थी जंहिंजे हथ में मुल्क आ। वहो अला कुल्ल शैइन क़दीर। सारी दुनिया ते कादिर भी हुआ त काबिज़ भी हुआ। ॾाढो अल्लाह जे सॾण में मज़ो अथव। खुदा जी ज़ात जो कसम आहे, जिन सॼो आहे न मज़ो हुनखे आयो। गैरुल्लाह के सॼे सॼे दुनिया सॼी में ज़िंदगियूं खपायूं कुझु न थियो, पर जे अल्लाह के हिकु दफ़ो सॼो न सभु कुझु थी वियो। वो मुहताज आहे पाण, जंहिंखे सॾे थो उनखे कमज़ोरी आहे। कन में सूर पए त डॉक्टर वटि भॻो बीठो आहे, पेट में सूर पए त पंहिंजो सूर नथो कढी सघे। जेकॾहिं वजूद में तकलीफ़ थी थिए त पंहिंजे वजूद खे नथो बचाए सघे। जे मलकल मौत उन ते अचे थो, चए थो मुंहिंजो मुश्किल कुशा आहे। उहो मुश्किल कुशा ते जेकॾहिं मौत अचे थो त पाण खे मौत टारे नथो सघे। जॾहिं ॿिए जो मौत पंहिंजो नथो टारे त ॿिए ते मौत कीअं टारींदो। मुश्किल कुशा जी माना है मुश्किल के खोलण वारो, हल करण वारो। पाण ते मुश्किल अचे थी, पाण तूं नथो टारे त मुश्किल कुशा न थियो। हा, मां क़ुरान को पुछां साईं मुश्किल कुशा मूंखे ॾस। तूं असांजो रहबर आ, तूं असांजो रहनुमा आहे, तूं असांजो हादी आ, तूं हिदायत वारो किताब आ, असांखे ॿुधाए। अल्लाह जो कुरान तो फरमाए वई यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू। फरमाए जे तकलीफ़ तो ते अची वञे, अल्लाह तो फरमाए त माखो सवा को टारण वारो न थी। मुश्किल के हल करण वारो केरु आहे? अल्लाह ताला आहे। अमा तोखे मिशका शरीफ जी हदीस मुबारक मदीने वारे साईं जा लफ़्ज़ मुबारक ॿुधायां। केरु गॾा साईं सां? साईं हज़रत अब्बास साईं खे वसीयत आहे, ॿियो हज़रत मुआज़ खे वसीयत आहे, टियों हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे वसीयत आहे। मुख़्तलिफ़ जायुनि ते हदीस लिखी पई आहे। साईं फरमाइनि था त ख़बरदार हज़रत अली करमुल्लाह खे फरमाइनि था, अली मां तोखे वसीयत थो कयां। वाह मुंहिंजा सुहिणा नबी, असां ने काथे धिका खाऊं हा, थाबा खाऊं हा। मुंहिंजा सुहिणा रस्तो अहिड़ो ॾेई छॾियईं जो क़यामत ताईं साफ़ बि रस्तो, कंडनि खां बि हर शइ खां पाक ऐं साफ़ रस्तो नबी वठाए छॾियो। पर में अली मां तोखे वसीयत थो कयां त मदद रब खां सवा न घुरिजां। जेकॾहिं सुवारी ते सुवारा लकुड़ किरी पवई त उहो लकुड़ बि पाण खरजा। ये लफ़्ज़ नबी जा ॿुधी छॾिजा। मुंहिंजो कौल न थी, रिवायत करण वारो हैदर करार थी। उहो फरमाए थो त मुंहिंजो साईं मूंखे वसीयत थो करे, लकुड़ किरी पवई त पाण खणजा। तॾहिं असांजा उलमा चवनि था त वुज़ू में ॿिए जो सहारो बि न वठो था। अॻिलो भली चए तव्हांखे मां सवाबु कमायां थो, पर हिकिड़ो सहारो आहे न इहो बि। वुज़ू पाण करे माण्हू तकलीफ़ ॿी ॻाल्हि आहे, पोइ माण्हू ॿिए खां सहारो वठी सघे थो। लेकिन इहो सहारो बि पाण वुज़ू करे। हा, हिकु जाइ ते ॿिए ते सुवार अचे थो, हैदर करार उहो नौकर पोयां वेठो आहे, ग़ुलाम पोयां वेठो आहे त लकुड़ किरी पियो आहे। सवारी अथऊं
सवारी के बिहारे है करे करार पान लहे तो पियो न कजे साईं मुंहिंजा बाग वठी करे बाऊं तो बे साईं न कयो मां गॾु गुलाम मौजूद आहियां मां तव्हांखे लकुड़ बि खणी थो ॾियां तव्हां छो था तकलीफ़ कयो हैदर करार उनखे छा फरमायो चई मुंहिंजे नबी जा लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि सोणे नबी फरमायो आहे त लकुड़ किरी पवई त बि पाण खणिजा ॿिए खां मदद न वठिजां पर ॿी हदीस ॿुधाया है मुझे साईं तो मिशका शरीफ में फरमाए सहाबी रिवायत तो करे जी साईं फरमाइन था जेके लूण खुटी पवई भी अल्लाह को घुरजा जे जुत्ती जो तस्मो जुत्ती जो कहीं टुटी पवई भी अल्लाह को घुरजा हाणे जेके अल्लाह को घुरण वारो आहे जी वाह भी आई बाकी तो मजे नबी जे लफ़्ज़नि ते सोने नबी जे प्यारे लफ़्ज़नि ते कि मदीने वारो साईं असांखे प्यारो आहे असांजे दिलि जो सहारो आहे मदीने वारे साईं खे जे असां जान तन मन क़ुर्बान था कयूं पर जे इहे हदीस था ॿुधायूं त अमरान खे मथे में ईअं सम्झो त 150 डिग्री बुखार चढ़ी थो वञे आशिक़नि खे छाजा तव्हां आशिक़ हो नबी जा लफ़्ज़ था अचनि त हे मनाए लूण खुटी पे भी अल्लाह का घुरो जुत्ती जो ताजी कहीं टुटी पे भी अल्लाह का घुरो मतलब छा मन सहारो हमेशा रब जो तव्हांखे हुजणु खपे अदा पुणीअ माण्हू असांखे हिकु दफ़ो न रब काबा जो कसम आहे लखों दफ़ा जेकॾहिं असांखे कहिड़े बि लफ़्ज़नि सां सॾनि न उन्हनि ते मयार कान्हे असां पंहिंजे नबी जे तरीक़े खे न छॾींदासीं छा कंदो उन्हनि जो चवणु हा ग़लति हुजूं हदीस न हुजे सहाबनि जी रिवायत न हुजे कंहिं आम माण्हू जी चवणी हुजे उनखे असां त ठोकर बि न हणंदा त यार फिलाणे अहिड़े कंहिं ॻाल्हि ॿुधई उहो थो करे असां न कंदासीं न इहे त न आहे जेके नबी थो तस्लीम करे जंहिंजे लाइ क़ुर थो फरमाए त जेका मुहबत करणु चाहियो था अल्लाह सां फतबिऊनी नबी त फरमाए त मुंहिंजी ताबेदारी कयो तव्हां ताबेदारी कहिड़ी आहे इहा आहे जो नबी जे हे शइ कयो चईसीं सदको वञा ईअं न कंदो मां बाक़ी आहियां तुंहिंजो उम्मती नबी तो फरमाए त ग़ैरुल्लाह खां मदद न वठिजां चई सोना साईं सदको वञा तुंहिंजे गुंबद ख़ज़रा तां मां बिही करे दीदार करे रोईंदो आहियां मगर इहो मां न कंदुसि आहे आशिक़ान से 15 सदी जो ख़ुदा रा अकुल खोले करे सोचो नबी के मञण वारो उहो अथव जेको नबी जो तरीक़ो इख्तियार करे मोहब्बत भी हुजे पैगंबर जी काश जो हिन ज़माने में इश्क जो जेको आहे मायार जेकॾहिं कंहिं वटि मापण वारो ॾिसण वारो हुजे हा न रब काबा जो कसम असां जूं दिलियूं खोले ॾिसनि त असां में इश्क केतिरो चवनि था हिन में इश्क कोन्हे असां में इश्क आहे चीरे करे फाड़े करे असां जूं दिलियूं ॾिसनि जे इश्क रसूल जो ज़रो बि नथो निकिरे त उहा दिलि ई ख़तमु आहे उन माण्हू खे ज़िंदा रहण जो हक़ ई न आहे मुंहिंजा अज़ीज़ भाइरो पहिरें नंबर ते इश्क नबी जो छो त शरीयत सेखारियूं न आहे असांखे कहिड़ी ख़बर कलमे जी असांखे कहिड़ी ख़बर निमाज़ जी असांखे कहिड़ी ख़बर हज जी ज़कात जी ख़ैरात जी मुसलमानी जी अबे अमर जी काबतुल्लाह जी ये त पैगंबर अची करे असांजे मथां मन अल्लाहु अलल मोमिनीन तरी अल्लाह तो फरमाए त वॾो एहसान अथव नबी मोकिलियोमांव उन नबी तव्हांखे तरीक़ा सेखारिया जंगियूं 60 उहद में चाचे जो शहीद सहण 60 ॾंद मुबारक शहीद कराई करबला जो वाक़ियो थियो बचड़ा शहीद थिया लेकिन उम्मत शरीत पूरी पाती उम्मत हे छाजे लाइ कशाला आहिनि त उम्मत ते मुंहिंजो तरीक़ो सही पहुचे जेको मां तरीक़ो अख्तियार कयो आहे उहो ई तरीक़ो सही उम्मत ताईं पहुचे ये तकलीफ़ आहिनि जेको पहुचाए थो उन ते
जंगे बदरा भी इन ते आ, जंगे ओहदा भी इन ते आ, जंगे हुनैना भी इन ते आ, जंगे तबूका भी इन ते आ। 32 जंगियूं नबी पाण थो लड़े। गुज़वात जंहिंमें ॿियूं उहे 82 जंगियुनि जो तादाद आहे जंहिंमें पाण मोकिले। पर 32 में नबी 33 में नबी पाण शरीक थो थिए। छाजे करे अल्लाह जो कानून दुनिया ते हले तरीक़ो मुंहिंजे सां। जीअं मां अल्लाह हुकुम थो करे मां उन ते हलां थो, मुंहिंजे तरीक़े ते पूरी दुनिया जा इंसान हलनि। इहो नबी जो हुकुम हुयो। हालांकि शरीयत नबी जी न हूंदी आहे, शरीयत खे बणाए मोकिलण वारो रब आहे। नबी उन शरीयत ते हलंदो आहे। कुरान तो फरमाए सुम्मा जअलनाका अला शरीयतिन मिनल अम्र फत्तबिहा। अल्लाह फरमाए थो तव्हांखे शरीयत मां ॾिनी आहे। ओ मुंहिंजा सोणा नबी सुम्मा जअलनाका असां तोखे अता कई आहे शरीयत मिनल अम्र फत्तबिहा। हाणे इन जी तूं ताबेदारी कर। अल्लाह चए मां शरीयत ॾिनी आहे, मुंहिंजा सोणा घटि वधि करे तुंहिंजी मर्ज़ी आहे। वणे त शरीयत खे जाॾे करे तुंहिंजी मर्ज़ी आहे। न फत्तबिहा, अॻ में तूं इन जी ताबेदारी कर शरीयत जी, पोइ उम्मत खे हुकुम कर। ईअं कोई जेको वणे असां कंदा हुआ, तूं पोइ त शरीयत जो हाल ई न रहंदो। अल्लाह ताला तो फरमाए त हाणे जेका मुहबत मां तव्हां में पैदा कई आहे ईमान वारनि में, फअल्लफ़ बैन क़ुलूबिहिम, तव्हांजे कलमे वारनि में मां जेका मुहबत पैदा कई आहे। लौ अनफ़क़्त मा फ़िल अर्ज़ जमीअन मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम, जेका बि शइ ज़मीन में आहे अल्लाह तो फरमाया सॼी तव्हां ख़र्च कयो आहे, या मुहबत न मिले हा। मां अल्लाह तव्हांजे दिलि में कलमे जे करे मुहबत विझी छॾी आहे, जो तव्हांजा कल्ब पाण में मुहबत वारा थी विया आहिनि। वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम, पर अल्लाह इहा मुहबत तव्हां में विधी आहे। इन्नहु अज़ीज़ुन हकीम, अल्लाह अज़ीज़ भी आहे त हकीम भी आहे। सारी दुनिया को प्यारो अज़ीज़, सॼी दुनिया के प्यारो रखंदड़ हकीम, हिकमत वारियूं शयूं उहो ॼाणे थो हकीम। जीअं सावण शुरू थी वियो आहे, गर्मी भी आहे, हवा काथे बंदि भी थिए थी, रात जो मच्छर भी आहे, कणो कणो शुरू थी वियो आहे। असांजी दिलि छा थी चाहे यार इहो ई खोड़ आहे, इहो ई मच्छर काफ़ी आहे, असांखे हिकिड़ो ई डंग हणे थो त छा थो थिए। अल्लाह तो बरसाति न कर, जो इहो बरसाति पई न पोइ सम्झ में यूरिया अची वेंदो, पोइ छा तुंहिंजी मुंहिंजी हलंदी आहे। ऐं सावण महीनो ई बरसातुनि जो आहे। ऐं वरी इन हिकिड़ी बरसाति सां त वाक़ई ईअं थो थिए, ईअं फुटी था पवनि इहे मच्छर जहिड़ा, यूरिया पइजी वियो। छो तो हकीम हिकमत मां थो ॼाणा न, गर्मी केतिरी पेट ते आहे, हिनखे गरम खे थधो कीअं कया। हाणे हीअ मखलूक वरी पैदा कीअं थिए, इहा हिकमत उहो थो ॼाणे। इन आयत जे भरिसां आख़िरी आयत या अय्युहन नबी, या अय्युहन नबी, ओ मुंहिंजा सोना नबी। अल्लाह जे नबी से हाणे चए थो, आयतूं ॿुधायूं था, नंबर ॿुधायूं था, माना पढ़ो था, असां त छो था कावड़ जो। या अय्युहन नबी हस्बुकल्लाह, ओ मुंहिंजा सोना नबी तुंहिंजे लाइ मां काफ़ी आहियां। वमन इत्तबाअका मिनल मुमिनीन, मता घबराए त मां अकेलो आहियां। हे उमिरि समय त 40 माण्हू हाणे ॾिना थमाए। ये आयत नथी जो उमर फारूक आयो इस्लाम जे अंदर। अल्लाह फरमाता है मां भी काफ़ी आया, मोमिन भी खोड़ थी आया। 40 जे तादाद में वधा हूंदा। बदर में जॾहिं सोने नबी वटि मैदान ते आया त 313 ॼणा हुया। ओहद में आया त हज़ारनि में हुया। तबूक में आया त हज़ारनि जो तादाद हुयो।
पर जॾहिं हुज्जतुल विदा ते मुंहिंजो नबी ख़ुतबो पियो ॾिए पंहिंजे शागिर्दनि खे ॾिसी करे ठरे पियो 1,24,000 सहाबा हुया। नबी जे शागिर्दनि जो मुरीदनि जो तादाद हुयो। जंहिंखे कल्ह हिजरत में 2 माण्हू हुया, पाण मके मां अकेला निकिता। जॾहिं काबे खे फतह करण आया त 1,00,000 जे तादाद में सहाबा गॾु हुया। फरमाइनि त अॼु इंतकाम जो ॾींहुं न आहे, वरना मूंखे काबे में उहे ॻाल्हियूं यादि थियूं अचनि त घिटनि में बिलाल खे केॾे वेंदो हो, हिते मूंखे ज़ख़्मी कयूं, अबू बकर खे पथर हयूं, मिंबर ते किरी पियो बेहोश थी। सभिनि ॻाल्हियुनि खे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरगुज़र करे फरमाई, अॼु मां रहमत बणिजी आयो आहियां, काबतुल्लाह जे रहण वारो, सभु कुझु तव्हांखे माफ़ आहे। वञो माफ़ी जो ऐलान अथव, ला तसरीब अलैकुमुल यौम, माफ़ी आहे तव्हांखे। एॾी महिरबानी वरी कयईं कि वञो मुंहिंजो सहुरो अबू सुफ़ियान अथव न, इन जे घर में जो लिकंदो पनाह वठंदो उनखे बि माफ़ी आहे। बीबी उम्मानी जो घर अथव, उते बि जेको लिके उनखे बि माफ़ी आहे। काबतुल्लाह खे जेको चुंबड़ी पियो उनखे बि माफ़ी आहे। 2-3 घर साईं ॿुधाया। वरी जो रहमत कुफरे नबी साईं पंहिंजे उन कावड़ में आया, फरमाई ख़बरदार, हे माण्हू 5-6 ॼणा जेके अथव 10 जे तक़रीबन तादादी हुआ, ये माण्हू अगरि इन्हनि जे घर त छा, पर बैतुल्लाह जे ख़िलाफ़ में पकड़े बीहनि, इन्हनि खे न छॾियो, क़त्ल कयो। माना इंतकाम भी इस्लाम जे लाइ ॿुधाई त पंहिंजे ख़ातिर न हुजे, पंहिंजे ख़ातिर इंतकाम न हुजे, अल्लाह ख़ातिर हुजे। मन हब्ब लिल्लाह व अबग़ज़ लिल्लाह, इन ते पाण अमल कयूं। मोहब्बत भी ख़ुदा ख़ातिर, बुग़्ज़ भी ख़ुदा ख़ातिर। ऐं उन्हनि खे बाक़ाइदे अब्दुल्लाह बिन हंज़ल खे काबतुल्लाह में लड़की रोए पियो, मूंखे माफ़ी ॾियो, उते साहब तलवार हणी ॾिठी, लाहे छॾियसि, नबी जो हुकुम आहे, दुश्मन आहे तूं। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, इहा मोहब्बत जेके अल्लाह ताला पैदा कई आहे न, इहो केर बि दुनिया में पैदा नथो करे सघे। हाणे जॾहिं ख़ल्क़े बि उहो थियो जंहिं इंसान खे त चए थो मालिक बि हाणे मां आहियां। तुंहिंजो 1,00,000 वारी में ख़रीद करे घर में बीहारे ॿियो हमरा दावा करे ते मुंहिंजी आहे, केॾो तोखे ॾुख थो पए। यार सरदार मुंहिंजो 1,00,000 1.5 भरे 2.5 लख मां वठी आयुमि, किरायो भरे, पिड़ियुनि में रुलियमि, पघर वहायमि, पंहिंजा पैसा खणी हितां वियो आहियां, हाणे वरी मालिकी थो करे त मुंहिंजी आहे। इंसान खे जानवर ते कावड़ अचे थी ते मुंहिंजो आहे, तूं दावा छो कई आहे? अल्लाह के नाराज़गी न थे जो रब तोखे ख़लक़ियो, वॾो कई, जवान कई, अकुल ॾिनई, अकुल जे हूंदे हाणे चए थो त मुंहिंजो मालिक फिलाणो आहे, मूंखे ख़लक़ियो फिलाणे आहे। कीअं तोखे ख़लक़े? क़ुरान चए थो न मूंखे ॿुधाए तोखे कीअं ख़लक़े। तूं भई ख़लक़त ॿुधाए जंहिं तोखे ख़लक़ियो आहे। अल्लाह पंहिंजी ख़ल्क़ ॿुधाए थो त मां तोखे हीअं ख़लक़ियो आहे। अलम यकुन मिन नुतफ़तिन मनिय्यन युमना, नंढे मनी जे कतरे मां तोखे पैदा कयो। अवलम यरल इंसानु अन्ना ख़लक़नाहु मिन नुतफ़ा, इंसान खे उन मनी जे कतरे मां पैदा कयो। फ़इज़ा हुव ख़सीमुम मुबीन, पोइ मां सां झगड़ालू थी वियो आहे, हाणे मूंखे नथो सुञाणे। तरतीब रब सॼी ॿुधाए थो पियो। असांजे उलमा जो ॾोहो इहो आहे त असां रब जे तौहीद खे ॿुधायूं था, इंसान खे ख़ालिक खे सुञाणण जो ॿुधायूं था। तव्हांजा ख़ालिक हे न अथव, ख़ालिक उहो हिकिड़ो आहे। वण ख़ालिक न आहे, वण मख़लूक आहे। इंसान ख़ालिक न आहे, इंसान मख़लूक आहे। नबी ख़ालिक न आहे, नबी मख़लूक आहे। वली ख़ालिक न आहे, वली मख़लूक आहे। अली ख़ालिक न आहे, अली मख़लूक आहे। दुनिया में जेके भी इंसान आहिनि,
जेके मखलूक है, पत्थर भी मखलूक आ, कंडो ऐं झंडो भी मखलूक आ, लकड़ो भी मखलूक आ, ये सारी मखलूक है। ख़ालिक सभिनी जो हिकिड़ो अल्लाह आहे, उहो मखलूक न आहे, सभिनी खे पैदा उन कयो आहे ऐं उहो कंहिंजो मुहताज बि न आहे। हिन सॼे ॻोठ इलाइक़े मां चंद माण्हू जुमे ते अचनि था, अल्लाह खे सजदो करनि था, आजी करनि था, ॿाहूं ॿधनि था, दुआऊं घुरनि था, ऐं हिन खां कसरत ते ॿिया वेठा आहिनि कचहरियुनि वटि ऐं अलाह जे रबूबियत में को फ़र्क़ु पइजी वञे थो न। असां आया आहियूं, असांजो फ़ाइदो आहे, जेके न आया त नुक़सानु उन्हनि जो आहे। किसी रोंबो आहे, रोंबे में आए था, रोंबो हुजे निमाज़ न पढ़ो। गर्मी आहे त क़ुरान हदीस में त गर्मी हुजे वञी निमाज़ न पढ़ो। अॼु सी मज़ूर हुया जुमे ते, आए किथे त मज़ूर जॾहिं कयो त पोइ निमाज़ जुमे जी न पढ़ो तव्हां। सभु तव्हांजे असांजे लाइ इहा सुस्ती आहे। ईमान कमज़ोर आहे, पोइ हड़ई ॻाल्हियूं असांजे साम्हूं थियूं अचनि, पोइ हे बि ॻाल्हि हुई, हे बि ॻाल्हि हुई। का शइ असांजो उज़ुर न हलंदो क़यामत जे ॾियार। इबादत जे बारे में कोई उज़ुर न हलंदो। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, इबादत कयो, गर्मी हुजे, सर्दी हुजे, लुख हुजे, बुट हुजे, मच्छर हुजे, छा बि हुजे, इबादत खे न छॾियो। छो असां कमज़ोर आहियूं, हेॾे हथु हणंदासीं, हिते हणंद मच्छर में हणंदासीं, वरी हथु झलींदासीं। अल्लाह खे इहा ॾाढी पसंदि ईंदी ॻाल्हि। पाण खे केॾी तकलीफ़ आहे, पघर वहनस था पिया, अकेलो आहे, निमाज़ लाइ पातो आहे, वज़ू करे मच्छरनि में कमज़ोर ॾंग थो लॻेसि, वरी उनखे हटाए करे वरी बि मुंहिंजे आॾो सजदो करे। हाणे ईअं नथो चए त सलाम मराए भॼां न, वरी हथड़ा मुंहिंजे साम्हूं खणी करे अर्ज़ु करे थो, चए थो बाना मां सभु कुझु ॾिठो त मां अलीम ख़बीर मुंहिंजी ज़ात आहे, हाणे जेको चए त मां तोखे ॾियां। इहा अल्लाह जो जेको ॾियणु आहे न, इंसान कमज़ोरी ॾेखारींदो त अल्लाह खे वणंदो न त अल किबरो रिदाई जी चादर, त किबिर वॾाई मुंहिंजी चादर आहे, वॾाई थो करे माना मुंहिंजी चादर में हथु थो विझे। मां अल्लाह को न करंदुसि, मुंहिंजे लाइ पीर खोड़ आहिनि, मुंहिंजे पीरनि ते छा तोखे मिलियो? ॾस मूंखे तोखे जंघ मिली आहे, तोखे टंग मिली आहे, तोखे ॾंद मिलियो आहे, तोखे अखि मिली आहे, तोखे भिरूअ जो हिकिड़ो वार तोखे भिरूअ जो मिलियो आहे। रब काबा जो कसम आहे जो अल्लाह चए थो 28 सिपारे जे अंदरि रब थो फरमाए त उन खां वधीक गुमराह केरु आहे जेको मां रब खे छॾे ॿियनि खां घुरे थो। अब मुंहिंजा लफ़्ज़ न आहिनि, क़ुरान जा आहिनि। जॾहिं वरी विढ़ंदा हुआसीं, मैयत कंहिं बश कयो त सही, अरे छा ते बश कयांसि, हो त मञे ई न पियो दुनिया में क़ुरान खे, क़ुरान जे अहकामनि खे मञे ई कोन पियो। हाणे तुंहिंजी 68 आहे त 10 रुपए ते क़ुरान बस केसि, क़ुरान बस केसि न, पोइ इहे जन्नत में न वेंदो। हलनि जो बि वारो आहे, जिकड़ा जो वारो आहे, आख़िरी धकड़ी हणी छॾियासीं, कढो 2000 रुपए 500 महांगाई थी विया, क़ुरान मां बस कयांसि। सॼे माण्हुनि खे उस ते बीहारे, कंहिंजा पेर कीअं थींदा, कंहिंजा कीअं हो दिलि में चवंदा ख़ुदा इन मुला खे हिदायत ॾे, ज़ालिम खे तव्हां जल्दी करे को जनाज़ो खणूं। हुनजा पेर सड़ंदा, हिनखे पंहिंजे पैसे जी लॻंदी पेट जी, त वारो इहो आहे, वरी त कोन मिलंदो इहो हमरा। बाबा बीहो तकड़ छो था कयो, मां जो पखर में बीठो आहियां, मां बि मिसाल आहे तव्हां वांगुरु। चवंदा ॾिसो त हल केॾी असांजी अबे सां मुहबत अथसि ग़रीब जी, चए थो मां ई हला बीठो आहियां क़ुरान बस करण जे लाइ। काल में वीचारा ख़तम ते असां वेंदा हुआसीं न, उहो देगियूं कंदा असांखे ख़तमु पढ़ो, पोइ असां सिपारो पूरो ॿियो सिपारो। हुननि जी नज़र त ताल में वीचारा पढ़नि था, असांजी नज़र देग में हुजे त भत लहे त असां खाऊं जान सुठे। हे बि कमु उहो ई आहे, पेर सड़ी आहे, 100 गारियूं अंदरि मिलनि थियूं, पर यार जॾहिं बस के हलिया ॿार सड़िया वेही खुप वेही हणंदो, हो ग़रीब को छांव में भॼंदो, को काॾे भॼंदो, टिड़ी खिड़ी वेंदा, मैयत पियो आहे थियो, पर मुला जान काथो छॾे। हाणे
अलाए इन शइ जा मुखालिफ़ आहियूं असां सरेआम चऊं था इहा शइ न क़ुर में आहे न हदीस में। नबी जो हुकुम आहे बसि निमाज़ पढ़ो उनजे अंदरि दुआ बि मौजूदु आहे उहा समूरा तव्हां पढ़ो अल्लाहुम्मा ग़फिर लि हय्यिना व मय्यितना इहा इन लाइ दुआ आहे। सलाह करायो खणो हिनखे तकलीफ़ न ॾियो। हाणे कंहिंखे बि खोड़ टाइम थी वियो आहे हमरा गुज़ारे वियो कंहिं राति रखियो कंहिं ॾींहुं रखियो हाणे जल्दी कयो सॼी अमानत पहुचायो त मां ॼाणा त ॿारहो ॼाणे हाणे। ऐं मलाइक बि चवनि था जल्दी कयो कुलंदो लाहियोसि नेक आहे त जल्दी पहुचायोसि त रब जी रहमत ॾिसे हाणे पाण। ऐं जेकॾहिं बुरो आहे बुरा अमलसि शरीयत खां परे हो त बुरे खे लाहे खॾ में उछलायोसि त अलाह जे कहर जी झणकी उते ॾिसे। मुंहिंजा अज़ीज़ बाक़ी तेज़ी जो हुकुम न आहे पूरे आराम सां ॾियोसि न तेज़ न आस्ते जो उनजो रग रग इज़राइल भञी छॾी आहे। सोना नबी फरमाइनि था जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही फरमायो जीअं कपह जो ढेर हुजे उन कपह जे ढेर में कंडेदार वण ॿेर जो उहो हीअं विझी करे ज़ोर सां पोइ छिकियो हीअं तव्हां जीअं ज़रा ज़रा कपह जा हर हिकु नंढड़े कंडनि में ईंदा आहिनि फरमाइनि ईअं पेर खां वठी ईअं ज़ोर सां इज़राइल साह छिके थो हिन जो उज़वो उज़वो भॼी थो पए जो तड़ महल में रड़ियूं थो करे। साईं फरमायो जे इहे तड़ जूं रड़ियूं जानवर ॿुधनि त उहे काश जानवर खाइण पीअण छॾे ॾियनि पर इंसान ज़ात ॿुधे त ज़िंदगी भर मस्जिद खां ॿाहिरि न निकिरे। पर किन हदीसुनि में आहे त उन्हनि खे अलाह ॼाणाईंदो आहे जानवरनि खे पोइ जॾहिं मैयत कंहिं बि जानवर जे भरिसां हुसन लाइ हूंदो आहे तव्हां उन टाइम जानवरनि खे ॾिसंदो कन उभा थियनि हीअं वीचारा तकनि था गाहु पाणी विसरी थो वञे। इहे आज़मायो आहे भली जन्नत इहा आज़मायो तव्हां गाहु पाणी छॾे ॾींदो छो त अलाह हुनखे ॾेखारे थो ॾे इंसान लाइ बंदि करे छॾे त कुझु होश करे इंदा धड़ तकड़ करे आस्ते पूरे हिन सां पहुचायोसि वञी उते अलाह जे हवाले करे छॾियोसि। हाणे जे रखियो ॿारहों ॼाणे अलाह ॼाणे नबी साईं तरीक़े खे न छॾियो अहम तरीक़ो नबी साईं जो आहे।